Welcome to Time News Studios. You are watching 5 p.m. Bulletin. तो जस्टिस अजमत सईद साहब जो है उनको कौन नहीं जानता। बदनाम ज़माना JIT का आज तक ज़्यादा JIT के नाम से याद किया जाता है। उसके बानियों में उनका नाम शामिल था। एक मुंतखब हुकूमत के खिलाफ साजिश थी, उसके कर्ता धर्ता थे। इज्जत से जस्टिस अजमत सईद साहब को इससे रिफ्यूज़ करना चाहिए अपने आप को, वरना पाकिस्तान की अवाम के सामने फिर कुछ और हकायक जो कि उस वक्त हम नहीं ला सके सामने, फिर वो हमें लाने पड़ेंगे। किस तरह जस्टिस अजमत सईद साहब ने उस वक्त की जो मुस्लिम लीग नून की हुकूमत थी उसके ऑफिसर्स को किस तरह से पर्सनली इन्होंने बुला के डरा के धमकाने की कोशिश की। देखिए, जहाँ तक बिलावल साहब की तजवीज़ की बात है, जो इन हाउस उन्होंने चेंज की बात की है, तो मैं तो उनको कहती हूँ उनके पास अगर नंबर्स हैं तो ज़रूर शो करें, लेकिन हमें इंतज़ार करना चाहिए PDM के अगले सरबराही इजलास का। नून लीग पंजाब में कोशिश क्यों नहीं करती ना उस तब्दीली के हवाले से? नून लीग इनको बिल्कुल राह फरार नहीं देगी, शहीद बनने का मौका नहीं देगी, ताकि कल को ये बाहर आके ये ना कह सके कि हमने तो बड़ा काम करना था जी पंजाब में, तो अचानक हमारी हुकूमत गिरा दी गई। नवाज़ लीग रिटायर्ड जस्टिस अज़मत सईद खान ब्रॉडशीट जांच कमीशन का धार थियण जो मुतालबो करे छॾियो। नवाज़ लीग जी नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त अज़मत सईद कमीशन का धार न थियो त संदसि हक़ीक़तूं अवाम आॾो पधरियूं कंदासीं। रिटायर्ड जस्टिस अज़मत सईद पानामा JIT में मनपसंद मेंबर्स के शामिल करायो ऐं हुकूमती ऑफिसर्स के धमकियूं ॾिनियूं। हुक्मरान ब्रॉडशीट जी जार में फाड़ पासी पिया आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी बेइतमादी रिथ वारी तजवीज़ PDM आॾो पेश कई त उन ते बहस थींदो। बिलावल वटि नंबर्स आहिनि त ज़ाहिर करे पंजाब में बेइतमादी रिथ आणण बाबति सवाल जो जवाब ॾींदे मरियम नवाज़ चयो त पंजाब में PTI खे सियासी शहीद थियण न ॾींदासीं, न त वरी गोड़ कंदा त असां अवाम लाइ कमु करण पे घुरियो, पर हुकूमती मुदो पूरो करण न ॾिनो पियो। PDM वारनि इलेक्शन कमीशन में असांखे फासाइण पे चाहियो, पर उहे पाण फासी पिया। फ़िक्र न करियो, ऑपोजिशन असां लाइ को मसइलो न आहे। वज़ीर आज़म इमरान खान तरफ़ां पार्लियामानी पार्टी जे इजलास दौरान PTI इत्तेहादी जमातनि जे मेंबर्स के ख़ातिरी वज़ीर आज़म चयो आहे त ऑपोजिशन एहतजाजनि ते भरपूर ज़ोर लॻायो, पर अवाम संदन साथ न ॾिनो। PDM अमली तौर ख़त्म थी वई। ब्रॉडशीट मामले जी जांच लाइ कमीशन जोड़े छॾी आहे। सर्वे महल ऐं हुदैबिया पेपर मिल्स केस जी बि जांच कराई वेंदी। इजलास में खिताब दौरान वज़ीर आज़म हिदायत कई त पार्लियामेंट मेंबर्स शेल्टर होम्स जा दौरा कनि। ग़रीबनि जो एहसास कंदासीं त ॿिया मामला बि ठीक थी वेंदा। वज़ीर आज़म जी सदारत हेठि PTI इत्तेहादी जमातनि जी पार्लियामानी पार्टीज़ जे इजलास दौरान मेंबर्स तरफ़ां गवर्नर सिंध इमरान इस्माइल PTI कराची जे सदर इनाणे खाते मथां कावड़ जो इज़हार। पार्टी अॻवान नूर आलम वफ़ाक़ी वज़ीरनि जे एहतसाब जो बि मुतालबो करे छॾियो। आलम चयो त आऊं एहतसाब जे अमल खे मुंहुं ॾेई चुको आहियां, समूरनि वज़ीरनि जो एहतसाब थियणु घुरिजे। वज़ीर आज़म जा सलाहकार रुगो सब्ज़ बाग ॾेखारे रहिया आहिनि। टेक्नोक्रेट पाण त हलिया वेंदा, पर ज़लील असां थींदासीं। इजलास में नजीब हारून चयो त कराची में को बि कमु न पियो थिए, रुगो कूड़ ॻाल्हाए पियो वञे। K4 मनसूबो मुकमल न थींदो ऐं न ई कराची जा नाला साफ़ थींदा। मेंबर जी तनक़ीद ऐं शिकायतुनि ते हफ़ीज़ शेख हुकूमती कर्ज़नि बाबति ब्रीफिंग ॾिनी। इजलास में नुसरत पठान ऐं लाल माली तरफ़ां PTI जे सिंध में तंज़ीम साज़ी ते बि छिकी तनक़ीद। राजा रियाज़ जहांगीर तरीन जी हिमायत कंदे चयो त जहांगीर तरीन खे पार्टी जी ख़िदमत में एवज़ सेनेट चूंडनि बाबति पंजाब जी कमेटी जो सरबराह बणायो वञे। Not am I doing that for quite some time. Not नहीं मैंने कहा जो एक प्लेटफॉर्म प्रेजेंट है मत क्या हो गया यार आप लोग क्या हो गया? तव्हां छा पिया करियो? ऐं प्रेस कॉन्फ्रेंस करण वञी रहियो आहियां। पार्लियामानी पार्टी जे इजलास बाद वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ शहबाज़ गिल खे मीडिया सां ॻाल्हाइण खां रोके छॾियो। शहबाज़ गिल चयो त आऊं सहाफ़नि खे रुगो कर्ज़नि जा अङखर ॿुधाईंदुसि। शिबली फराज़ चयो त इहो मुंहिंजो कमु आहे, तव्हां ईअं नथा करे सघो। शहबाज़ गिल वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ आॾो वज़ाहतूं पेश कंदो रहियो। PDM में शामिल समूरियूं पार्टीज़ पंहिंजे मफ़ाद जी जंग विढ़ी रहियूं आहिनि, तंहिं करे कंहिं बि मामले ते को बि इतफ़ाक़ नथो थिए ऐं न थींदो। सेनेट इलेक्शन में कुझु हफ़्ता रहिजी विया। वज़ीर आज़म जी ख़्वाहिश आहे त सेनेट चूंडूं शफ़ाफ़ नमूने थियनि। सुदसमा वारे वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ चयो आहे त माज़ी जे हुक्मराननि वॾे पैमाने ते करप्शन कई ऐं मुल्क खे ग़रीब बणाए छॾियो। जस्टिस अज़मत सईद ते ॿधल कमीशन ब्रॉडशीट मामले जी जांच कंदी।
करप्शन जा जेतिरा बि वॾा वाक़िया थिया आहिनि उन्हनि जी मुकमल जांच कराई वेंदी। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे शिबली फराज़ चयो त पंजाब जो वॾो वज़ीर तब्दील करण ते को बि गौर न पियो थिए। मलाइशिया में PIA जो जहाज़ कब्ज़े में वठण वारो मामिलो जल्द हल थी वेंदो। PIA अख़्तियारनि लीज़ जी रक़म जो कुझु हिसो अदा करे छॾियो आहे। लीज़ जी रक़म अदा न करण ते मलाइशिया में PIA जो जहाज़ मुसाफ़िरनि सूदो हिरासत में वठण वारो मामिलो PIA ऐं बरतानवी लीज़िंग कंपनी में मामला तइ थी विया। धुरियुनि में ठाह खां पोइ मलाइशिया जी अदालत केस ख़ारिज करे छॾियो। जहाज़ PIA अख़्तियारनि हवाले कयो वियो। PIA तर्जुमान जो चवणु आहे त जहाज़ मलाइशिया मां मुसाफ़िर खणी वापसि पाकिस्तान ईंदो। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ख़िलाफ़ रेफरेंसिस जी मुंतक़िली बाबति दरख़्वास्तुनि ते नायब चेयरमैन रिटायर्ड जस्टिस जावेद इक़बाल खे नोटिस जारी। अदालत चयो आहे त जाइज़ो वठणो पवंदो त सुप्रीम कोर्ट कहिड़ियुनि हालतुनि में रेफरेंसिस इस्लामाबाद में दाख़िल करण जो हुकुम ॾिनो। अदालत हुकुम ते अमल खां न रोके सघूं त ऐं न ई उन खे तब्दील करे सघिजे थो। जस्टिस मुनीब अख्तर आसिफ ज़रदारी जे वकील सां मुख़ातिब थींदे चयो त तव्हां समूरनि जवाबदारनि खे धुर बणायो आहे। एतिरनि जवाबदारनि खे नोटिस जारी करणु लाज़मी नाहे। फारूक एच नाइक दलील ॾींदे चयो त सभिनी जी राय अचे त बहितर आहे। जस्टिस उमर अता बदियाल चयो त तव्हां मेलो लॻाइणु घुरो था त भली लॻायो। अदालत जो वक़्तु महदूद हूंदो आहे, उन हिसाब सां ई ॿुधणी कंदासीं। सुप्रीम कोर्ट फरियाल टालपुर सूदो ॿियनि समूरनि जवाबदारनि खे बि नोटिस जारी करे छॾिया। नायब पीपल्स पार्टी अॻवान नबील गबोल जो घेरो तंग करे छॾियो। क़ौमी हादसा ब्यूरो नबील गबोल खे शहीद बेनज़ीर भुट्टो लियारी यूनिवर्सिटी में गैर कानूनी भर्तियुनि ते तलबी जा नोटिस जारी करे छॾिया। नबील गबोल जो वकील नायब ऑफिस पहुची वियो। PP अॻवान खे पेश थियण लाइ 15 ॾींहनि जी मोहलत ॾियण जी गुज़ारिश। वॾो वज़ीर मुराद अली शाह वफ़ाक़ी वज़ीर नालो जवाब त नाहे। अली ज़ैदी बयान ॾियण खां अॻु आइन पढ़ी वठे। खेसि जवाब वठण जो शौक़ु आहे त सिंध असम्बली जो मेंबर थिए। सूबाई हुकूमत असम्बली आॾो जवाबदा आहे। सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब चयो आहे त हलीम आदिल शेख 2.5 साल साज़िशूं करे ऑपोज़िशन लीडर थियो आहे। गॾियल मफ़ादनि वारी काउंसिल में वॾो वज़ीर मुराद अली शाह आदमशुमारी जे नतीजनि ख़िलाफ़ आवाज़ उथारिया हुआ, पर उहे इजलास मुलतवी थी वियो। PTI जी इतिहादी मुताहिदा ॿुधाए त आदमशुमारी जे नतीजनि जी मंज़ूरी ते छो ख़ामोश आहे। हैदराबाद जी एहतसाब अदालत सिंध यूनिवर्सिटी हाउसिंग सोसाइटी जी ज़मीन में फेरफार बाबति रेफरेंस ते 3 अॻूणनि कामूरनि समेत 16 जवाबदारनि खे क़ैद ऐं ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी। अदालती फ़ैसिले में अॻूणे एडमिनिस्ट्रेटर बरकत जोड़ेजो खे 7 साल क़ैद ऐं 48 लख, अॻूणे DG असगर अब्बास खे 5 साल क़ैद ऐं 5 लख ॾंड जी सज़ा जो हुकुम। अॻूणे MD इमरान खे 5 साल क़ैद ऐं 2 लख ॾंड जी सज़ा ॿुधाई वई। 13 जवाबदारनि खे 3 साल क़ैद ऐं 2 साल ॾंड अदा करण जो हुकुम। अदालती फ़ैसिले बाद पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो। केस में नामज़द हिकु जवाबदार फौत पिणु थी चुको आहे। मासूम ॿारनि खे पिनाईंदड़ माफ़ियाज़ जो घेरो तंग कयो ऐं सख़्तु सज़ाऊं ॾियारियो त खेनि पतो पवे त सज़ा छा थींदी आहे। सिंध हाई कोर्ट जा पीनू फ़क़ीरनि जी गिरफ़्तारियुनि बाबति केस में रिमार्क्स। SSP ओभर पीनू फ़क़ीरनि बाबति रिपोर्ट पेश कई। अदालत पुछाणो कयो त अदालत में पेश कयल ही माण्हू केरु आहिनि। पुलिस ॿुधायो त ही फ़क़ीर आहिनि जिन ख़िलाफ़ केस दाख़िल कया विया आहिनि। अदालत चयो त पीनू फ़क़ीरनि खे गिरफ़्तार कयो अथव। इन्हनि वटि त ज़मानत कराइण जा बि पैसा न हूंदा। पुलिस उन माफ़ियाज़ ख़िलाफ़ कार्रवाई करे जेके इन्हनि मासूम ॿारनि खां पिनाए थी। सिंध हुकूमत फ़ौती कोटा तहत स्कूल एजुकेशन, सेहत खाते, आबपाशी ऐं लोकल गवर्नमेंट में 340 मुलाज़िम भर्ती करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। चीफ सेक्रेटरी मुमताज़ अली शाह इजलास दौरान चयो त 2019 खां हींअर ताईं फ़ौती कोटा तहत 4763 नौकरियूं ॾिनियूं वयूं आहिनि। हाणे स्कूल्स एजुकेशन में 207, सेहत खाते में 34, लोकल गवर्नमेंट में 32 ऐं आबपाशी खाते में 5 मुलाज़िम भर्ती कया वेंदा। वर्क्स एंड सर्विसिस में 12, ज़राअत खाते में 9, कॉलेज एजुकेशन में 8, लाइव स्टॉक में 2 ऐं खुराक खाते में 1 मुलाज़िम भर्ती कयो वेंदो।
खानगी मेडिकल कॉलेजेस ऐं डेंटल कॉलेज जे दाख़िलाउनि में सिंध जे शागिर्दनि सां नाइंसाफ़ी। PNC पारां खानगी मेडिकल कॉलेजनि ऐं डेंटल कॉलेजनि खे मोकिलियल मेरिट लिस्ट में 60% ॿियनि सूबनि जे शागिर्दनि जा नाला शामिल। इन भेरे खानगी मेडिकल ऐं डेंटल कॉलेजेस में घटि 60% मार्कूं खणंदड़ शागिर्दनि खे दाख़िला ॾियण जो शर्त। गुज़िरियल साल खानगी मेडिकल कॉलेजेस में 39% मार्कुनि ते दाख़िला थी हुई। हलंदड़ साल इंट्री टेस्ट में सिंध जी शरह रुगो 33% आई आहे। सिंध 20 खानगी मेडिकल ऐं डेंटल कॉलेजेस में 2000 सीटूं आहिनि। 40% यानी रुगो 700 खां 800 सिंध जा शागिर्द दाख़िला वठी सघंदा। बाक़ी 1200 या 1300 सीटूं या त ख़ाली रहिजी वेंदियूं या ॿियनि सूबनि जा शागिर्द दाख़िल थी वेंदा। शहीद बेनज़ीर भुट्टो ऐं अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी न्याणी बख़्तावत भुट्टो जी लाऊं लहण वारियूं तक़रीबूं जारी। बख़्तावत भुट्टो ज़रदारी जी अॼु मेहंदी वारी रस्म अदा कई वेंदी। बख़्तावत भुट्टो ज़रदारी पंहिंजा हथ मेहंदी सां रंगे छॾिया। बिलावल हाउस कराची में अॼु मेहंदी जी रस्म दौरान भुट्टो ऐं ज़रदारी कुटुंब सूदो कुंवार जूं साहेड़ियूं शिरकत कंदियूं। PDM सरबराह खे आसिफ ज़रदारी जी न्याणी जी शादी तक़रीब में शिरकत जी दावत न मिली। सहाफ़ियुनि जे सवालनि ते मौलाना फज़ल रहमान चयो त कहिड़ी शादी? ज़रदारी साहब त धीअ जी शादी में मूंखे घुरायो ई नाहे। शादी तक़रीब में वॾड़नि जी शिरकत बाबति ख़बर नाहे, पर मूंखे दावत नाहे मिली। मरियम नवाज़ बख़्तावर जी शादी में शिरकत लाइ दावत बाबति सवाल जो जवाब न ॾिनो। बख़्तावर भुट्टो ज़रदारी लाइ नई ज़िंदगी जी शुरूआत ते नेक ख्वाहिशनि जो इज़हार। शादी मेरी नेक ख्वाहिशात, मेरी दुआएं बख़्तावर भुट्टो ज़रदारी के साथ हैं। अल्लाह ताला उनको इस नए सफ़र में खुशियाँ दे, उनको आबाद रखे, खुश रखे। मेरी उनके लिए नेक तमन्नाएं हैं। लाड़काणो में नारी खंभड़ ते मौतल थियल SHO पुलिस गर्दी खां न मुड़ियो। रहमतपुर थाणे जे मौतल SHO असगर अली सोलंगी तरफ़ां नारी जे वारसनि खे मुबैना तौर पलान वठण जूं धमकियूं। SSP लाड़काणो जे नोटिस ऐं हिदायतुनि बावजूदि पुलिस मामले जी जांच शुरू न कई। नारी अतिया ऐं संदसि वारसनि जो पुलिस जे ज़ियादतनि ख़िलाफ़ मुज़ाहिरो। पुलिस ते मामले खे लय मिटी करण जा इल्ज़ाम। नारी अतिया ऐं संदसि वारसनि दाहियो आहे त मौतल SHO जानी नुक़सान पहुचाइण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे। पुलिस बि ज़िम्मेवार अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करण बदिरां ख़ामोश थी वेही रही। मुतासिरनि तरफ़ां नारी अतिया ते तशद्दुद ऐं तज़लील में मुलविस SHO सूदो ॿियनि एहलकारनि खे गिरफ़्तार करण जो मुतालबो। SSP हेडक्वार्टर जो चवणु आहे त अतिया चानियो जे मामले जी शफ़ाफ़ जांच कई वेंदी। जांच बाद SHO सूदो ॿियनि ज़िम्मेवार एहलकारनि ख़िलाफ़ वधीक कार्रवाई कई वेंदी। निसार अहमद बिरोही रहमतपुर थाणे जो नओं SHO मुक़ररु। सिंध में कोरोना वधीक 32 मरीज़नि जूं हयातियूं गिड़काए वियो। 890 नवां केस ज़ाहिर थियण बाद सूबे में वायरस मुतासिरनि जो अंग वधी 2,43,682 थी वियो। वॾे वज़ीर मुराद अली शाह कोरोना जा नवां अंगखर जारी कंदे चयो आहे त गुज़िरियल 24 कलाकनि दौरान वधीक 1030 मरीज़ सेहतियाब थी विया। कराची में 601, मीरपुर ख़ास में 31, हैदराबाद में 29 ऐं कंबर में कोरोना जा 27 नवां केस ज़ाहिर। कराची में इलाज न थियण सबबि फौत थी वियल नारी नाज़िया सोलंगी जे वारसनि जो इस्पताल इंतज़ामिया ख़िलाफ़ सचल ॻोठ में एहतजाज। मुज़ाहिरीन चयो त नाज़िया मेमन खे ज़ख़्मी हालत में मेमन इस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते पैसा न हुअण सबबि खेसि ते बि इमदाद न ॾिनी वई ऐं हूअ तड़पी फौत थी वई। मुज़ाहिरीन पारां ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो। कैनेडा खां ॼामशोरो पहुतल पीरसन शख़्स कराची वाह में टपो ॾेई छॾियो। ग़ुलाम मुस्तफ़ा जमाली भाइरनि सां जहिड़े बाद वाह में टपो ॾिनो। इंतज़ामिया वाह में टपो ॾींदड़ शख़्स जी ॻोल्हा लाइ टोबनि खां मदद तलब करे वरिती। इलाइक़े वासियुनि मूजिबि 70 सालनि जो ग़ुलाम मुस्तफ़ा जमाली कैनेडा में रहंदो हो। ॼामशोरो में भाइरनि सां मिलण आयो त साणनि झेड़ो थियो। सखर में पुलिस मुक़ाबले दौरान मारिजी वियल जवाबदार अब्दुल मालिक जो लाश रखी सिंध हाई कोर्ट आॾो धरणो। अख़्तियारनि पारां मामले जी जांच जी ख़ातिरी बाद धरणो ख़त्म कयो वियो। वारसनि इल्ज़ाम हयो आहे त पुलिस जुड़तू मुक़ाबले में नौजवान खे क़त्ल कयो आहे। सिंध हाई कोर्ट कानून खां मथां क़त्ल जो नोटिस वठी पुलिस ऑफिसर्स ख़िलाफ़ केस दाख़िल करण जो हुकुम ॾिए। टंडो बागो में इको साउंड इस्तेमाल करण ते पुलिस जन खे रोके घोट सूदो थाणे ते विहारे छॾियो।
पंगरियो वासी जानज़ेब ख़ासकली तलहार में मंगणो करे वापस वही रो हो तो पुलिस केस जंज थाने ते विहारे छड़ियो। घोट पारा बीहर अड़ी गलती न थियण की खातरी बाद पुलिस के छड़े दिनो। मीरपुर खास वेझो घर के बाहि लगण सबब नींदरी सड़ी फौत। घोट हाजी आलम में बिजली की शॉर्ट सर्किट सबब बाहि लगी सड़ी फौत थियल 16 सालन की भागवंती जो मर्द अस्पताल मुंतकिल। बाहि वाक़े बाद इलाके में सोग की लहर पकड़ियल। ठारू शाह में ज़हनी तवाज़ुन दुरुस्त न हुअण सबब ज़ंजीरन में बदल नीगर जो मामलो टाइम न्यूज़ से उथारण बाद संदस वाहो थी वई। समाजी अगवान अहमद नवाज़ नीगर जो इलाज कराइण जो ऐलान करे छड़ियो। नीगर हैदर खोसो के हैदराबाद की अस्पताल मुंतकिल करे छड़ियो। वारिस खुशी मां लुड़क लाड़े वेठा। मामलो उथारण ते टाइम न्यूज़ जा बथोरा वञा। मिठी जी अदालत 2.5 साल अॻु नुंहं खे मुबैना लजलुट जो निशानो बणाइण जो ॾोह साबित थियण ते जवाबदार गुलाम हुसैन शाह खे 10 साल सख़्त फोरे सां क़ैद ऐं 1 लाख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी। ॾंड जी रक़म अदा न करण जी सूरत में जवाबदार वधीक 6 महीना क़ैद भोगींदो। कराची की अदालत नीगरी सां ज़्यादती केस में ॾोह साबित थियण ते जवाबदार वली मोहम्मद खे मौत जी सज़ा ॿुधाए छॾी। जवाबदार खे 5 लाख रुपया ॾंड जी बि सज़ा ॿुधाई। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में भली कार हेडलाइंस